अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, 5 दर्जे जी जनरल साइंस पाण पढ़ूं पिया। उन जो पहिरियों बाब जानदारनि जी दर्जाबंदी क्लासिफिकेशन ऑफ लिविंग थिंग्स पढ़ियोसीं। उन खां पोइ हाणे पाण बाब ॿियों खूर्दबीनी वारा जानदार, ठीकु आहे, माइक्रो ऑर्गेनिज़म जे बारे में असां पढ़ंदासीं। ठीकु आहे। हाणे पहिरियों जेको सुवालु आहे उहो आहे त बारीक जानदार छा आहिनि। बेहद नंढड़ा जानवर जिन खे फ़क़ति खूर्दबीनी ज़रिए ॾिसी सघूं तिन खे बारीक जानदार चइबो आहे। माइक्रो खूर्दबीनी छा खे चइबी आहे? उहा शइ जेका शयुनि जो अक्स वॾो करे ॾेखारे तंहिंखे खूर्दबीनी चइबो आहे। खूर्दबीनी जानदार किथे रहंदा आहिनि? उहे हवा में, पाणी में, मिट्टी में, जानवरनि में, इंसाननि जे अंदरि पिणु मौजूदु हूंदा आहिनि। उन खां पोइ त बारीक खूर्दबीनी जानदारनि जा अहम ग्रुप कहिड़ा आहिनि? वायरस, बैक्टीरिया ऐं फंजी। बैक्टीरिया घणनि सेलनि वारो जानवर आहे। पोएं क्लास में बि पढ़ियो आहे त बैक्टीरिया हिकु सेल वारो जानवर आहे ऐं बैक्टीरिया जूं ख़ासियतूं उहे आहिनि त खोराक खाइणु, चुरपुर करणु, नस्ल वधाइणु। ऐं बैक्टीरिया शिकिल में हूंदा आहिनि, के सुयुनि जहिड़ा, के गोल, के स्प्रिंग जहिड़ा हूंदा आहिनि। मतिलबु बैक्टीरिया पंहिंजो हिकिड़ो शेप रखंदा, हुननि जी शिकिल हूंदी आहे। जेको बैक्टीरियम इंसान ऐं ॿियनि जानवरनि जे आंडनि में मौजूदु रहे थो तंहिंखे छा चइबो आहे? तंहिंखे एस्चरेचिया कोली चइबो आहे। उन खां पोइ आहे त वायरस घणनि खलियुनि वारा जानवर थियनि था। उहे गैर खलई जानदार आहिनि। वायरस गैर खलई जानदार आहिनि। वायरस कॾहिं वाध वेझ कनि था? जॾहिं कंहिं ॿिए जानदार जे जिस्म में हूंदा आहिनि। ठीकु आहे। मतिलबु वायरस पाण कॾहिं बि वाध वेझ न कंदा आहिनि। उनजा होस्ट हमेशह ॿिया हूंदा आहिनि। ठीकु आहे। उहे ॿियनि जे हुन में जिस्मनि में वाध वेझ कंदा आहिनि। पंहिंजा जॾहिं पाण हू बल्कि जीअं इंसान जे जिस्म जे अॼुकल्ह कोविड जो बि एग्ज़ाम्पल लॻो त हू पाण कुझु सेकेंड्स बि नथा रही सघनि जेकॾहिं उन्हनि खे होस्ट न मिले त। उन खां पोइ आहे त फंजी घणनि सेलनि वारा जानदार आहिनि। के घणनि सेलनि वारा जानदार आहिनि त के हिकु सेल वारा जानदार। उन खां पोइ आहे त बारीक खूर्दबीनी फंजी घणनि सेलनि वारा आहिनि। उहे हिकु सेल वारा आहिनि। उन खां पोइ आहे त वॾे में वॾा माइक्रोस्कोप कहिड़ा आहिनि? वॾे में वॾा माइक्रोब कहिड़ा आहिनि? फंजी। ऐं नंढे में नंढा माइक्रोब वरी आहिनि वायरस। जीअं त 3 क़िस्मनि जा असां पाण पढ़ियो अथऊं जेके माइक्रोब आहिनि। हिकिड़ो बैक्टीरिया, ॿियो फंजी, ॿियो वायरस। वॾे में वॾे फंजी आहिनि, नंढे में नंढा वायरस आहिनि। बारीक खूर्दबीनी जानदारनि जा के बि 3 फ़ाइदा ॿुधायो। गंद किचिरे खे तहलील करणु, खाधे जे शयुनि तयारु करण में मदद करणु ऐं एंटीबायोटिक वैक्सीन तयारु करण में असांखे उहे जेके बारीक खूर्दबीनी वारा जानदार आहिनि उहे असां फ़ाइदेमंद थियनि था। जीअं पहिरियों क्लास में पढ़ियो हो त जेके बैक्टीरिया वग़ैरह आहिनि उहे असांखे दवाऊं तयारु करण में बि मदद ॾियनि था। बारीक खूर्दबीनीअ जा नुक़सान ॿुधायो। खाधे जे शयुनि खे ख़राबु करणु, पाणीअ खे ख़राबु करणु, बीमारियूं पैदा करणु वग़ैरह। पर सभु बारीक खूर्दबीनी बि बीमारियूं पैदा नथा कनि, पर कुझु वायरल बीमारियुनि जा नाला ॿुधायो। आम नज़लो ऐं ज़ुकाम, छिकूं या निछूं अचणु, बुख़ार ऐं मथे जो सूरु वग़ैरह करणु वायरल बैक्टीरियल जे करे थियनि था न। इहे वायरल डिज़ीज़ आहिनि इन्हनि वायरस जे करे। बैक्टीरिया बीमारियूं कहिड़ियूं आहिनि? दस्त बैक्टीरियल बीमारियूं कहिड़ियूं आहिनि? हू वायरल आहिनि। फ्लू, ज़ुकाम, छिकूं, निछूं, बुख़ार, मथे जो सूरु। ऐं जेके बैक्टीरियल बीमारियूं आहिनि, दस्त, उल्टियूं वग़ैरह। फंगल बीमारियूं कहिड़ियूं आहिनि? चमड़े ते ॻाढ़ा दाग, पेरनि जूं विचड़ंदड़ बीमारियूं जेके आहिनि उहे फंगल बीमारियूं आहिनि। उन खां पोइ आहे बारीक जानदार जिस्म में कीअं दाख़िल थियंदा? बारीक जानदार जिस्म में कीअं थियंदा? खाधो खाइण ज़रिए, साह खणण ज़रिए, चमड़ी में धक लॻण वारी जाइ ते जितां रतु निकिरंदो आहे त उतां वारी जाइ तां बारीक जानदार जिस्म में दाख़िल थींदा आहिनि। तॾहिं चवंदा आहिनि त जेको धक वग़ैरह लॻे त उनखे खुलियल न रखो या उनखे ख़राबु न थियणु ॾियो त उन मां वायरस लॻी वेंदा आहिनि ऐं पैदा थी सघंदा बैक्टीरिया। उन खां पोइ बारीक जानदारनि खां बचाव या के 3 तरीक़ा ॿुधायो। बदन खे साफ़ु सुथिरो रखणु, ठीकु आहे, ऐं खाधा खाइणु, पाणी पीअणु ऐं पंहिंजे माहौल में सफ़ाईअ सां रखणु या पंहिंजो माहौल खे साफ़ु रखणु। उन खां पोइ हेठियां खाल भरियो ऐं हेठियां मां सही ग़लति निशान लॻायो। पोयनि चैप्टर्स में बि इहो हुयो, पर वरी कुझु मां थोरो जेके सम्झां पई त नेसेसरी आहिनि ऐं या जेकॾहिं चैप्टर घणो वॾो थी पियो वञे त मां उनखे स्किप पई कयां। हाणे हीअ येस्ट या ख़मीर, बारीक येस्ट या ख़मीर डैश जो हिकु मिसाल आहिनि।
बारीक फंगस। फ्लू डैश जे करे थींदो आहे, वायरस जे करे। अच्छा, ही जेको आई थिंक PST या JST जो हिकिड़ो जेको सैम्पल पेपर में बि सवाल हुयो त फ्लू छाजे करे थींदो आहे, वायरस जे करे, बैक्टीरिया जे करे, कुझु ॿिया बि हुया त मतिलबु फ्लू वायरल आहे ऐं वायरस जे करे थींदो आहे। मतिलबु उहो सवाल 5 दर्जे जी समाज अभ्यास में वरितो वियो हो, ठीकु आहे, जेको पंहिंजे PST जे सैम्पल पेपर में आहे या JST जे सैम्पल पेपर में। मूंखे एग्ज़िट यादि न आहे, पर IBA जे तरफ़ां ॾिनल सैम्पल पेपर बि इहो सवाल ज़रूरु आहे। एंटीबायोटिक जो हिकु मिसाल पेनिसिलिन आहे, जेका पेनिसिलियम फंगल मां तयारु कई वेंदी आहे। पेनिसिलिन ऐं पेनिसिलियम उहे उन जा ख़ाल आहिनि। वैक्सीन जो हिकु मिसाल डैश वैक्सीन आहे ऐं उहा पोलियो डैश जे ख़िलाफ़ु असरु कंदी आहे। वैक्सीन जो हिकु मिसाल माइक्रोब वैक्सीन आहे ऐं उहा पोलियो वायरस जे करे, मतिलबु त पोलियो बि वायरस जे करे थींदी आहे। उन्हनि खां पोइ हेठियनि मां सही ग़लति ते निशान लॻायो। उन मां पहिरियों आहे त सभई माइक्रोबस बीमारियूं पैदा कंदा आहिनि। सही ग़लति आहे, सभई बीमारियूं पैदा न कंदा आहिनि। बारीक खूरबिनी जानदार में फ़क़ति हिकिड़ो सेल या खलियो हूंदो आहे। सही। वायरस हिकु खली या सेल वारा जानदार आहिनि। फॉल्स। ठीकु आहे, 2 वारा बि थी सघंदा, घणनि वारा बि थी सघंदा। वायरस जानदारनि जे जिस्म खां ॿाहिरि रही वाध करे खुराक खाइनि था ऐं तक़सीम थियनि था। ग़लति। उहे ॿियनि जे होस्टुनि या ॿिया हूंदा आहिनि, उहे ॿाहिरि नथा रही सघनि ऐं पंहिंजो खाधो पाण तयारु नथा करे सघनि। पेरनि जे विचड़ंदड़ बीमारी हिकु क़िस्म जी फंगल बीमारी आहे। ट्रू। फ्लू बैक्टीरिया जे ज़रिए पैदा थींदड़ बीमारी आहे। ग़लति। फ्लू वायरस जे ज़रिए पैदा थींदड़ इहा बीमारी आहे। हाणे 3 चैप्टर आहे ॿिज ऐं उन जी बनावट ऐं फुटणु। इनशाला ॿिए क्लास में वरी उहो चैप्टर अटैम्प कंदासीं। ऐं हीउ हुयो 5 दर्जे जो ॿियो बाब ऐं ॿियो हिसो। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा। क्लास कीअं था लॻनि उन जे हवाले सां पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा ऐं बेल आइकन जे बटन खे प्रेस करणु न विसारींदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।